कराची में ॾोहारियनि वटां हथ कयल 35,000 हथियारनि ते बिल्डोज़र घुमायो वियो। शहर में 16 सालनि खां पोइ हथियार ज़ाया करण जी तक़रीब कोठाई वई। गार्डन हेडक्वार्टर में 16 सालनि खां पोइ हथियार ज़ाया करण जी तक़रीब थी। AIG फॉरेंसिक फैसल अब्दुल्ला चाचड़, सिंध जे घरू खाते ऐं स्पेशल ब्रांच जे नुमाइंदनि शिरकत कई। तक़रीब में 35,000 खां वधीक हथियारनि खे बिल्डोज़र जी मदद सां ज़ाया कयो वियो। ॿियनि ज़िलनि में मौजूद वधीक 47,000 हथियारनि खे बि ज़ाया कयो वेंदो। 2005 खां पोइ पहिरियों दफ़ो हथियारनि खे मुकमल तौरु ज़ाया कयो वियो आहे। ज़ाया कयल हथियार नाकारा ऐं केतिरनि ई सालनि खां जमा थियल हुया। अमलदारनि मूजिबि हथ कयल हथियारनि में कुझु इस्तेमाल जोगा ऐं कुझु इस्तेमाल न थियण जोगा हूंदा आहिनि। पुलिस मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में ॾोहारियनि खां उहे हथियार हथ कंदी आहे। हथ कयल हथियार थाणे जे मालखाने ऐं अदालतनि में रखिया वेंदा आहिनि। समूरनि हथ कयल हथियारनि ते एंग्रियो मशीन ज़रिए कोड लॻायो वेंदो आहे। पुलिस मूजिबि कराची में हिकु एंग्रियोइंग मशीन मौजूदु आहे। फॉरेंसिक डिपार्टमेंट में समूरनि हथियारनि ते बाक़ाइदा नंबर लॻायो वेंदो आहे। AIG फॉरेंसिक फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवणु आहे त हैदराबाद ऐं लाड़काणे लाइ बि फॉरेंसिक मशीनूं ख़रीद कयूं वियूं आहिनि। हिन ॿुधायो त सॼी सिंध में हाणे एंग्रियोइंग मशीन इस्तेमालु कई वेंदी। उन खां अॻु इस्तेमाल जोगनि चोरी जे हथियारनि जो ग़लति इस्तेमालु थींदो हुयो। हाणे को बि हथ कयल हथियार ग़लति इस्तेमालु न करे सघिबो।